पाकिस्तान जो झंडो आहे, ये झंडो असांखे प्यारो आहे, असांजे वतन जी निशानी आहे। इन झंडे में अछो निशान बि आहे ऐं साओ निशान गुंबद खदरा जो आहे ऐं गुंबद खदरा जे मथां अथई साओ रंग ऐं हेठों अथई अछो रंग वरी चिताए ॾिसजांइ। गुंबद खदरा में ॿ रंग आहिनि, हिकिड़ो मथां साओ आहे हेठों अछो आहे, त पाकिस्तान जे झंडे में बि इहे ॿ रंग आहिनि। ही जेको चंद्र आहे न, इहो पाकिस्तान जो अवाम आहे। हे चंद्र जेको है सालक में हे अछो चंद्र ॾिसी थो न, इहो चंद्र आहे, पर इहो चंद्र तारे खे भाकुर पायूं बीठो आहे। ॾिसो ॾिसो तारे खे भाकुर पायूं बीठो आहे ऐं तारो ख़बर अथई छा आहे? 1 2 3 4 5 मोदी छा कंदो? ये पंज राफेल तैयार आया है फ्रांस का, पंजन पंजाल थिया, पर हे पंज तन जा हुबदार जेमल पंज तन जो नारो हणी उठिया न, त तुंहिंजी धोती बि धोबी न धोबी। पाकिस्तान जे मथां पंज तन जी रहमत जो सायो आहे, पाकिस्तान पंज तन जो फैज़ान आहे। मुंहिंजा दोस्तो, हिन वतन जो मुहाफ़िज़ अल्लाह आहे, मदीने वारे साईं जी निगाहे करम आहे, पंज तन पाक जी निगाहे।